अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे रूबी अली ऐं इरशाद जागीरानी जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इरशाद जागीरानी जो न्यू सॉन्ग अची रहियो आहे सिंध TV चैनल ते ऐं उन सॉन्ग जी घटिया क़िस्म जी मॉडलिंग थी रही आहे। दोस्तों हीउ ॾिसो तव्हां, हिन सॉन्ग में रूबी अलीअ खे कहिड़े क़िस्म जा कपिड़ा आहिनि। सोशल मीडिया ते काफ़ी सारनि दोस्तनि तनक़ीज़ कई आहे त हाणे तमामु जल्द असां एहतजाज कंदासीं त अहिड़े क़िस्म जूं मॉडलिंगूं छो थियनि थियूं सिंधी चैनलनि ते। दोस्तों छा अहिड़े क़िस्म जी मॉडलिंग थियणु खपे या न थियणु खपे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जेको ही सॉन्ग इरशाद जागीरानी जो अची रहियो आहे, इन सॉन्ग जा ॿोल कहिड़ा आहिनि। जहिड़ी थी मस्त जवानी तहिड़ी आ रात सुहानी। दोस्तों हिन सॉन्ग जा इहे ई ॿोल आहिनि ऐं हिन सॉन्ग जी तमामु घटिया क़िस्म जी मॉडलिंग आहे। रूबी अलीअ खे कपिड़ा बि सही न आहिनि पवियल। दोस्तों पहिरियां बि हिकु गानो आयो हुयो सिंध TV चैनल ते, उन में बि तमामु घटिया क़िस्म जी मॉडलिंग हुई। दोस्तों तव्हां ॿुधायो छा अहिड़े क़िस्म जूं मॉडलिंग थियणु खपनि या न। दोस्तों ही असांजी सिंध आहे, को इंडिया नाहे जो अहिड़े क़िस्म जूं मॉडलिंग थियनि थियूं। दोस्तों इहो मूंखे कमेंट में ॿुधाइजो छा अहिड़े क़िस्म जूं मॉडलिंग थियणु खपनि या न। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।